सिंधु माथिरी ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण खैरपुर ज़िले में सिंधु सभ्यता जे 5000 साल आॻाटनि माॻनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। मौजूदा जाग्राफियाई सरहदुनि मूजिबि सिंधु सभ्यता जा क़दीम माॻ पाकिस्तान जे मिड़नी सूबनि समेत अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि ऐं रियासतुनि मां मिलिया आहिनि। छो जो अॼु खां 9000 साल अॻु यानी 7000 क़िबल मसीह में इन्हनि मथियनि मुल्कनि जा कुझु हिसा सिंधु सभ्यता जे वारसनि जी हुकूमत हेठि ऐं सरहदुनि में शामिल हुआ। अॼु ताईं थियल तहक़ीक़ मूजिबि सिंधु सभ्यता जा अटकल 1500 खां वधीक माॻ मिली चुका आहिनि, जिन मां कुझु क़दीम आसारनि ऐं भड़नि जी खोटराई कई वई आहे त किन जी सिर्फ़ु निशानदही कई वई आहे। हीअ माॻ मशहूरु सिंधु सभ्यता जे ॻोठाणी सक़ाफ़त या उरूज जे दौर जा आहिनि, जेकी 7000 क़िबल मसीह खां 1500 क़िबल मसीह ताईं आबाद हुया। इन्हनि शहरनि में तमामु पुराणो माॻ महरगढ़ 7000 क़िबल मसीह जो आहे ऐं उन बैदि किड़ी गुल मोहम्मद 4200 क़िबल मसीह जो आहे। इन्हनि टिनि पुराणनि माॻनि खां सवाइ बाक़ी शहर ऐं ॻोठ सिंधु सभ्यता जे ॿिनि मशहूरु दौरनि सां वास्तो रखनि था, जंहिंमें अवाइली दौर ॻोठाणी सक़ाफ़त जे नाले सां सॾिजे थो, जेको 3500 क़िबल मसीह खां 2300 क़िबल मसीह जो आहे, ऐं ॿियो दौर सिंधु सभ्यता जे उरूज वारो दौर यानी शहरी तमदन जे नाले सां सॾिजे थो, जेको 2500 क़िबल मसीह खां 1500 क़िबल मसीह जो आहे। ॻोठाणी सक़ाफ़त वारनि बाग़नि में आमरी ऐं कोटड़िजी अहम बस्तियूं आहिनि ऐं शहरी तमदन में मुहन जो दड़ो, हड़ापा, चाहूं जो दड़ो अहम बस्तियूं आहिनि। अॼु पाण खैरपुर ज़िले में सिंधु माथिरी जे तहज़ीब जे क़दीम माॻनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। कोटड़िजी जा क़दीम आसार खैरपुर शहर खां 15 मील ॾखण तरफ़ मौजूदा कोटड़िजीअ वारे किले जे साम्हूं नेशनल हाईवे जे ओलह तरफ़ आहिनि। हीउ बाग़ 600 फुट डिघो, 400 फुट वेकिरो ऐं ज़मीन जे सतह खां 40 फुट ऊचो आहे। हीउ माॻ जेको ॻोठाणी सक़ाफ़त समेत शहरी तमदन सां वास्तो रखंदड़ आहे, तंहिंखे 1935 धारे आर्कियालॉजी जे हिकु माहिर डॉक्टर गहरिया ॻोल्हे लधो। बाद में हिन माॻ जी खोटराई डॉक्टर F.A. खान 1955 खां 1975 ताईं कराई। कोटड़िजी मां क़दीम आसारनि जे माहिरनि खे अहिड़ी सक़ाफ़त जा ओञाण मिलिया आहिनि, जेका सिंधु माथिरी जे शहरी तमदन खां 700 साल आॻाटी आहे। उन खे माहिरनि कोटड़िजीअ वारी सक़ाफ़त जो नालो ॾिनो आहे। माॻ जे खोटराई कंदड़ माहिर डॉक्टर F.A. खान कोटड़िजी बाबति ॿुधायो आहे त ॾखिण एशिया में इहा पहिरीं ज़रई वसंदी हुई ऐं सिंधु माथर जे सभ्यता जो बुनियादी पथर रखण वारा इहे कोटड़िजी जा माण्हू हुया। हिन वधीक इंकशाफ कयो आहे त कोटड़िजीअ जी ज़रई वसंदी मुहन जे दड़े खां 700 साल आॻाटी आहे ऐं इहा तारीख़ रेडियो कार्बन वसीले हासिलु कई वई आहे। जंहिं करे असीं चई सघूं था त नंढो खंड त छा पर सॼी ॾखिण एशिया में हिकु ज़रई समाज जो पायो विझंदड़ सिंध जा माण्हू सिंधु माथिरी जा माण्हू हुया। खैरपुर ज़िले में सिंधु माथिरी जे तहज़ीब जो हिकु ॿियो क़दीम माॻ नारूअ वारो दड़ोब अहमियत लाइक़ु आहे, जंहिंखे नारूअ वारो ढोरोब कोठियो वेंदो आहे। सिंधु सभ्यता जे वारसनि जी हीअ बस्ती ज़िले खैरपुर जे टंडरो मस्ती खान स्टेशन जे ओभर में 2 मीलनि जे मुफ़ासिले ते आहे। हिन बस्तीअ खे 1935 में क़दीम आसारनि जे हिकु माहिर पिंडत माधू स्वरूप ॻोल्हे लधो, जिते खेसि केतिराई वारीअ जा दड़ा मिलिया, जिन मां ॾखिण ओभर छेड़े वारो दड़ो नारूअ वारो दड़ो आहे।
जेको सिंधु सभ्यता जे ॻोठाणी सकाफ़त वारनि रहवासियुनि ऐं उन खां पोइ शहरी तमदुन जे वारसनि जो गॾियल बाग़ आहे। हितां जे रहवासियुनि जा कोटड़ी जे बाशिंदनि सां गहरा लाॻापा हुया। कोटड़ी वारा क़दीम आसार हिन माॻ खां 7 मील उत्तर ओलह में आहिनि। नारू जे दड़े मां मिलियल बर्तन तमामु सुधरियल क़िस्म जा नज़र अचनि था, जिन जी जोड़जक आला क़िस्म जी ऐं उन्हनि ते थियल चिटसाली संदन फन जे पुख़्तगीअ जो आला सबूत आहे। हिन दड़े जे खोटराई में मिलियल शयूं यानी नवादरात कोट ॾिजी ऐं मोहन जे दड़े मां मिलियल शयुनि सां काफ़ी मुशाबत रखनि थियूं। हितां मिलंदड़ ज़ेवरनि में हथनि जूं मुंडियूं वग़ैरह मोहन जे दड़े मां मिलियल ज़ेवरनि सां मुशाबत रखनि थियूं। दड़े जे खोटराई मां क़दीम आसारनि जे माहिरनि खे ॿारनि जा रांदीका ढगे गाॾियूं चूड़ियूं ऐं ॿिए हार सिंगार जे सामान सां गॾु बहितरीन क़िस्म जे ठिकर जा थाम पिणु मिलिया आहिनि। माहिरनि हिन दड़े मां हिकु इंसानी ढांचो हॾाऊं पिंजरो बि लधो आहे। नारू वारो दड़ो सिंधु सभ्यता जे ॻोठाणी सकाफ़त ऐं शहरी तमदुन जो मिलियल जुलियल दौरनि जो हिकु बहितरीन संगम आहे। हिते असां खैरपुर ज़िले में सिंधु सभ्यता जे हिकु वधीक क़दीम माॻ ॾिजीअ जी टकरीअ जो बि ज़िक्र कंदासीं। ही क़दीम आसारनि वारो माॻ खैरपुर ज़िले जे देह चौरो में आहे। 1938 में हिकु माहिर वेट्स ही माॻ ॻोल्हियत कयो, जेको चुंड वारे पथर जे टकरीअ ते आहे ऐं आसपास वारे मैदानी इलाइक़े खां अटकल 12 मीटर मथे आहे ऐं शिकिल में चौकुंडो आहे। वेट्स जे राय मूजिबि हिन वसंदीअ जा 4 खां 5 तह आहिनि। मथियों तह सिंधु सभ्यता जे शहरी तमदुन सां वास्तो रखंदड़ आहे, जॾहिं त हेठिएं तह जो वास्तो ॻोठाणी सकाफ़त वारे दौर सां आहे। हितां कुझु अहिड़ियूं बाक़ियात मिलियूं आहिनि जहिड़ियूं हिन खां अॻु कोटड़ी समेत राजस्थान वारे क़दीम माॻ कालीबंगन मां हथ आयूं आहिनि। महिरबानी।